tight like Speedo. अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ठीकु ठाक? उमेद हूंदी त ख़ुशी हूंदा, छाकाणि मूं इलाही देरि कई आहे, तव्हां सां न ॻाल्हायो आहे, कॉन्टेक्ट न कयो आहे, यूट्यूब ते वीडियो अपलोड न कयो आहे, इलाही सारा एक्सक्यूज़ हुया, इलाही सारा जेके चवंदा आहिनि न निभाग क्याड़ी ते, सिंधी में चवंदा आहिनि निभाग क्याड़ी ते हो, बसि उनजे करे मां वीडियोज़ न पियो ठाहे सघां। पर हींअर असांजी यूनिवर्सिटी में हिकिड़ो इवेंट अरेंज कयो वियो आहे सॉफ्टवेयर डिपार्टमेंट जे तरफ़ां। उन में मूंखे हिकिड़ो वीडियो बि ठाहिणो आहे ऑफिशियल, ऐं उनजे लिहाज़ सां मूं सोचियो त पंहिंजो व्लॉग बि ठही वेंदो। इवेंट ऑर्गेनाइज़ कयो वञे थो सॉफ्टवेयर डिपार्टमेंट जे तरफ़ां। उनजो नालो आहे ACW। ही लोगो आहे, लोगो बि सर डिज़ाइन कयो आहे। ACW एक्टिव सिटीज़न वर्कशॉप, जंहिंमें सोशल एक्टिविटीज़ वग़ैरह थियनि थियूं, उनजो वीडियो ठाहींदासीं इंशाल्लाह, हलिजी गॾिजी ॾिसंदासीं। सुठी रौनक हूंदी, सुठो मज़ो हूंदो, इंजॉयमेंट हूंदी हिन वीडियो में। इंशाल्लाह तव्हां गॾु रहिजो, हिन वीडियो खे लास्ट ताईं ॾिसिजो। इवेंट में कुझु सोशल एक्टिविटीज़ आहिनि, एक्टिव सिटीज़न वर्कशॉप नाले सां ई ज़ाहिर थिए थो, पर मूंखे ख़बर न आहे त उहे एक्टिविटीज़ कहिड़ियूं। असां गॾिजी पाण हली करे उनखे ॾिसंदासीं। मौलवी साहब, एक्सपेक्टेशन छा आहिनि ACW मां? अभी तो होने के बाद ही पता चलेगा, एक्सपीरियंस है। क्या लग रहा है आपको, क्या होगा यहाँ पे? कुछ इंटरेस्टिंग लग रहा है, होने वाला है। आपको? काफ़ी एक्साइटमेंट है, फर्स्ट टाइम बहुत सारी। थोड़ा कंफ्यूज हैं आप? हाय हाय मजे। क्या एक्सपेक्टेशन है ACW से? अच्छी एक्सपेक्टेशन है, अब तो आए हैं, कुछ पता नहीं है। या ब्रो या हीरो चाहे हमारे रवि साहब, कहिड़ी एक्सपेक्टेशंस आहिनि? एक्सपेक्टेशंस भलियूं आहिनि, इंशाल्लाह भलो वेंदो। भलो वेंदो? के भी ऑर्गेनाइज़र वग़ैरह आहिनि, जेके कमु करण वारा माण्हू, उनखे लीड करण लाइ असांजो मोहतरम अज़ीज़ सर वक़ार अहमद आहे, जेको हिकु बहितरीनु लीडर आहे। असांजे इवेंट जी अॼु पहिरीं जेका आहे एक्टिविटी आहे, उहा आहे वार्म अप। वार्म अप इंसान कीअं थींदो आहे, उहो तव्हां हिन अॻिते हली वीडियो में ॾिसो। 3 जंप इन, जंप इन, जंप आउट, जंप इन, जंप आउट, जंप आउट, जंप इन, जंप आउट, जंप आउट, जंप इन। डियर फ्रेंड्स, वार्म अप थियण खां बाद में वार्म अप थियण जे लाइ कंहिं जंपिंग कई, कंहिं घुटूं आयूं, कंहिं छा कयो, कंहिं छा कयो, मतिलबु गरम थी विया। उन खां बाद में असांजी जेका हिन इवेंट में सेकेंड एक्टिविटी आहे, उहा आहे गिलो बीगो, जंहिंमें कुझु क्वेश्चन्स हूंदा आहिनि। हिन सभिनी जेके इवेंट में पार्टिसिपेंट आहिनि, उहे सभई जेके आहिनि हिक ॿिए खां सवाल कंदा, इंटरेक्शन कंदा, इंटरेक्शन बिटवीन स्टूडेंट्स। हिन वीडियो में ॾिसूं था त उहा कीअं थी परफॉर्म थी। आज हम लोगों ने आपको एक एक अदद मार्कर दिया है। सबके पास पेपर है? हाँ, डिपार्टमेंट सॉफ्टवेयर डिपार्टमेंट। छाजी एक्टिविटी आहे, फिल करणी आहे? हाँ यार, फिल करनी है जिन्ना जानी 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 गिलो बीगो में इलाही इंजॉयमेंट हुई, छाकाणि सभई स्टूडेंट्स हिकु रेंडमली घुमनि पिया, हेॾे होॾे, को हेॾां बि भॼे, को हेॾां बि भॼे, का छोकिरी किथां बि पुछा करे, को छोकिरो कंहिंखां पुछा पियो करे। छाकाणि इलाही क्वेश्चन्स हुया। जेको फस्ट ते अचिणो हुयो उनखे का प्राइज़ न हुई, ईअं ई हुयो। जेका थर्ड एक्टिविटी आहे असांजी हिन इवेंट में, उहा थर्ड हुई त 2 ट्रुथ 1 लाइ 2 सच ऐं 1 कूड़ ॻाल्हाइणो आहे। कंहिंजे बारे में? पंहिंजे बारे में ॻाल्हाइणो आहे। सिंधी स्पीकर
सिंधी स्पीकिंग से नफरत है। चलो डिस्क्रिमिनेशन नहीं फैलानी है, ठीक है। ये ऐसे गलत बात है। अच्छा कितने लोग कह रहे हैं कि झूठ है? चल I love egoist. आई लव Egoism. Egoism. She loves egoism. हाँ। सच है झूठ है? सिर्फ झूठ बोलना है। आई नेवर स्मोक, मैंने कभी सिगरेट नहीं पिया। पहला झूठ था ये झूठ, पहला झूठ था या ये झूठ है? SCW जो मेन मकसद आहे असांजे कैंपस में म्यूट SZ में सीनियर्स जूनियर्स डिफरेंट लैंग्वेजेस डिफरेंट ट्रेडिशंस ऐं डिफरेंट जेको डिपार्टमेंट्स जे छोकरनि जे विच में इंट्रैक्शन कराइण। हिन ACW जा असांखे अगरि जे 2 सच ॾिसजनि त उहे आहिनि असां पंहिंजे एनवायरनमेंट में कम्युनिकेट सुठे तरीक़े सां करे सघूं था, ॿियनि सां मिंगल करे सघूं था। अॼु वारे इवेंट में हिकु ख़ासि ॻाल्हि इहा आई असांजा जेके अॼु वेदर हुई असांजी सफ़ा VIP हुई। असांखे उमेद कोन हुई, असां सोचियोसीं त हिन गर्मीअ में असांजो हीउ इवेंट कीअं थींदो, पर असां फ़क़ीरनि सां अलाह साईं सदाईं गॾु हूंदो आहे। त उन लिहाज़ सां जेको असांजो डे हुयो सफ़ा ज़बरदस्त हुयो ऐं कंहिंखे मतिलबु एतिरी गर्मी महसूसु न पई थिए ऐं सनी लास्ट में बूंद बि पई हुई। ॾिसो हिते जेकी हाणे असांजी लास्ट फेज़िस आहियूं फर्स्ट डे जे जंहिंमें असांजी जेकी एक्टिविटी आहे अबाउट टू बिगिन आहे। असांजी हिन एक्टिविटी जो नालो आहे मैनिक्विन चैलेंज। ही सेम इवेंट जेको आहे ACW मथे साल थियो हुयो, पर ऑर्गेनाइज़ेशन जेका कई असांजी हिकु मैम हुई मैम मुनज़ा जेका हींअर ऑस्ट्रेलिया में PhD पई करे। हिन इवेंट दौरान काफ़ी छोकिरनि मैम खे यादि बि कयो, छाकाणि हिन ACW जो जेको बुनियादु हुयो मैम रखियो हुयो, मथे साल खां स्टार्ट थियो हुयो। मां उमेद थो करियां मैम जेका आहे हींअर असांखे ॾिसंदी हूंदी ऐं ख़ुशि थींदी हूंदी त असां जेको बुनियादु रखियो ACW जो उहो हींअर ताईं हले थियो ऐं हींअर ताईं जेके कुझु एक्टिविटीज़ जेके मैम क्रिएट कयूं हुयूं उहे बि हिन इवेंट में रिपीट थियूं आहिनि बिल्कुलु। ऐं मैम जी जेका छोकिरनि खे ॾाढी मैम जी यादि पई आई। मैम वी मिस यू अंटिल। I still be out of my mind, still be getting real high. I be on do say no lies, smoking on cherry pie. I ain't getting power in the big ego. That money getting power in the big ego. We tight like Speedo. All my niggas going fair, they getting Rico. It's a PG voice promotion. My nigga jet way, we like stick for real. Still be around with five, steering wheel on the right. I still be out of my mind, still be getting real high. I be on do say no lies, smoking on cherry pie. I promise I ain't going, that's that other guy. I ain't take no shortcut, this shit ain't come easy. Christian Louis body dripping, when I step I'm leaking. Yeah, Christian Louis Vuitton, you would think I'm bleeding. They said it on Netflix, don't jinx me, eat it up, bathe and drink me. I ain't never asked for nothing, my mama stayed on bed. If you got it, then I run, then I'm on your head. My nigga been hiding lately, he think I'm on him dead.